أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم شرع لكم من الدين ما وصى به نوحا والذي أوحينا إليك وما وصينا به إبراهيم وموسى وعيسى أن أقيموا الدين ولا تتفرقوا فيه كبر على المشركين ما تدعوهم إليه الله يجتبي إليه من يشاء ويهدي إليه من ينيب وما تفرقوا إلا من بعد ما جاءهم العلم بغيا بينهم ولولا كلمة سبقت من ربك إلى أجل مسمى لقضي بينهم وإن الذين أورثوا الكتاب من بعدهم لفي شك منه مريب ऐं उन यानी अल्लाह ताला तव्हां जे लाइ ओ दीन जारी कयो ओ तरीक़ो दीन जो जारी कयो जंहिंजो अल्लाह ताला हुकुम कयो नूह अलैहिस्सलाम खे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी वही जी सूरत में जंहिंखे वही जी सूरत में तव्हां जे तरफ़ मोकिलियो ऐं इब्राहीम खे मूसा खे ईसा अलैहिस्सलाम खे उन जो हुकुम कयो पोइ इहो आहे त दीन खे क़ाइमु रखो ऐं उन में तफ़रक़ो न विझो ऐं मुशरिकनि ते उहा ॻाल्हि ॾाढी ॻरी आहे जंहिंजे तरफ़ तव्हां उन्हनि खे दावत ॾियो था अल्लाह ताला चूंडे पंहिंजे तरफ़ छिके वठे थो जंहिंखे चाहे थो ऐं जेको उन जे तरफ़ रुजू करे थो उनखे हिदायत ॾिए थो पंहिंजे तरफ़ पहुचण जी हिदायत ॾिए थो ऐं उन्हनि तफ़रक़ो न विधो मगर पाण में दुश्मनीअ जे करे इन ॻाल्हि खां पोइ जो उन्हनि वटि इल्म यक़ीनी सही अची वियो ऐं जेकॾहिं हिकु ॻाल्हि पहिरीं तय न थी हुजे हा तुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां हिकिड़े वक़्त मुक़रर ताईं त ज़रूर हुननि जो फ़ैसिलो कयो वञे हा ऐं बेशक उहे माण्हू जिन खे उन्हनि खां पोइ किताब जो वारिस बनायो वियो उहे उन जे तरफ़ां शक में आहिनि अहिड़े शक में आहिनि जेको उन्हनि खे चैन नथो करणु ॾे हिन में अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे पोयां अहिड़ियुनि नेमतुनि जो ज़िक्र आयो जेके जिस्मानी नेमतूं आहिनि ऐं हाणे अल्लाह रब्बुल आलमीन उन नेमत जो ज़िक्र फरमाए पियो जंहिंमें जेका रूहानी नेमत है यानी दीन त अल्लाह ताला अहिड़ो मज़बूत तरीक़ो दीन जो राइज कयो जारी कयो आहे जंहिंजो अल्लाह ताला हुकुम कयो आहे कंहिंखे हिते 5 नबियनि जो अल्लाह ताला ज़िक्र फरमायो हज़रत नूह अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहीम अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम इन्हनि 5 नबियनि जो अल्लाह ताला ज़िक्र फरमायो इब्तिदा में जे एतबार सां हज़रत नूह अलैहिस्सलाम सभिनी खां आख़िर जे एतबार सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम जो ज़िक्र इन करे कयो वियो जो उहे अबुल अंबिया ऐं अरब जा वालिदनि ऐं अरब ॿियनि नबियनि जी नबूअत खे क़बूल कोन कंदा हुआ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे नबी मञींदा हुआ ऐं हज़रत मूसा ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र इन करे कयो वियो जो दुनिया में उन्हनि जा मञण वारा मौजूदु हुआ यहूद नसारा जेके हुआ उहे मञण वारा मौजूदु हुआ सवाल तो पैदा थिए हज़रत आदम अलैहिस्सलाम त पहिरियां हुआ नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र कयो वियो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में उन्हनि जे लाइ बि उही उसूल हुआ दीन हो जेको ॿियनि नबियनि जो आहे यानी तौहीद रिसालत ऐं आख़िरत पर असल में उन्हनि खे काफ़िरनि सां मुक़ाबले जी नौबत कान आई छो जो उन्हनि जे ज़माने में जेको त को बि काफ़िर कोन हो
हज़रत नूह अलैहिस्सलाम उहे पहिरियां नबी आहिनि जिन खे काफ़रनि सां मुक़ाबले जी निस्बत आई, नौबत आई काफ़रनि खे दावत ॾियण जी। ऐं पोइ नूह अलैहिस्सलाम खां पोइ जेतिरा बि नबी आया उन्हनि सभिनी जे साम्हूं जेको सो मुख़ालिफ़ हुआ जिन खे हुननि दावत ॾिनी, उन करे इब्तिदाई नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम खे बयानु कयो वियो ऐं आख़िर में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि जे बारे में मूं अर्ज़ु कयो। यानी हिते दीन मां मुराद आहे उहो दीन यानी उसूल दीन, उन में तौहीद ऐं रिसालत ऐं आख़िरत, अहिड़े तरीक़े सां जेके ज़रूरी शयूं मसलन नमाज़ आहे, रोज़ो आहे ऐं ज़कात आहे, हज आहे, अहिड़े तरीक़े सां जेके आहिनि यानी बुरायूं जेके सभिनी नबियनि जे शरीयत में बुरायूं हुयूं, मसलन ज़िना आहे या अहिड़े तरीक़े सां धाड़ो हणणु आहे बग़ैर कंहिं शरई यानी दलील जे कंहिंखे तकलीफ़ ॾियणु आहे, इहे सभु शयूं हराम हुयूं सभिनी जे शरीयत में। त अल्लाह हिते दीन मां मुराद उहो दीन आहे जेको मुतफ़क़ आहे सभिनी नबियनि जो उहो ई दीन हो। बाक़ी जेके फ़ुरूई इख़्तिलाफ़ आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़ा, मिसाल नमाज़ पढ़ण जो तरीक़ो, हाणे उहो सभिनी नबियनि में कुझु कुझु फ़र्क़ु, अहिड़े तरीक़े सां रोज़े रखण जो तरीक़ो उन में कुझु फ़र्क़ु, उहो हिते मुराद कोन्हे। मुराद आहे त जेको मुतफ़क़ अलैह दीन आहे उहो, उन जे बारे में हुकुम इहो आहे त तव्हां दीन खे क़ाइमु करियो, माना हिन में न तब्दीली करियो न हिन खे छॾियो ऐं नई जेको आहे सो यानी हिन में का घटि वधाई करियो, सभु जा सभु हिन दीन ते हलो। अल्लाह ताला हिननि नबियनि खे ऐं हिननि नबियनि जे पोइ लॻनि खे इहो हुकुम कयो त अन अक़ीमुद्दीन, दीन खे क़ाइमु करियो। वला त तफ़रक़ू फ़ी, इन में तफ़रक़ो न विझो। तफ़रक़ो जो मतिलबु इहो आहे का तब्दीली करे छॾियो या कुझु खे मञो कुझु खे न मञो या कुझु तव्हां मां मञीन कुझु न मञीन, न तफ़रक़ो न करियो। वरी अॻियां इन में तौहीद बि अचे थी, रिसालत बि अची वई त अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए पियो त जंहिं शइ जी तव्हां दावत ॾियो पिया न हिननि मुशरिकनि खे तौहीद, इहा हिननि ते ॾाढी ॻरी आहे, हिननि खे ॾाढी ॻरी थी लॻे इहा ॻाल्हि, जो जेका तौहीद जी तव्हां ॻाल्हि करियो था त भई केर बि कुझु कोन थो करे सघे, हिकिड़ो अल्लाह जो सभु कुझु करे, त इहा ॻाल्हि हिननि खे ॾाढी ॻरी थी लॻे। ऐं पोइ हिदायत हासिल करण जा ॿ तरीक़ा हिते ॿुधाया विया। हिकिड़ो अल्लाह यजतबी इलैहि मन यशा, माना अल्लाह ताला बराह रास्त उन माण्हूअ जे दिलि में जेको आहे सो ख़ैर खे विझी छॾे ऐं पोइ अल्लाह ताला हुनखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॿी सूरत आहे त इनाबत, माना अल्लाह पाक जे तरफ़ रुजू, माना हिकिड़े माण्हूअ में तलब पैदा थी वञे, पोइ चए त मूंखे दीन हक़ खपे, दीन हक़ जी ॻोल्हा करे जुस्तजू हुजे हुन में ऐं ॻोल्हींदो रहे दुआऊं घुरंदो रहे, त पोइ अल्लाह पाक उन माण्हूअ खे ज़रूरु हिदायत ॾे थो। पहिरीं जेका आहे पहिरियों तरीक़ो ख़ुसूसी आहे, उहो ख़ासि पंहिंजनि अल्लाह बंदनि खे ॾे थो, पर ॿियो जेको तरीक़ो आहे माना जेको बि माण्हू सची तलब रखंदो उन खे अल्लाह पाक हिदायत ज़रूरु अता फ़रमाईंदो, इहो सभिनी जे लाइ। वरी अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त हिननि जेके माण्हुनि तफ़रक़ो विधो इन में इन ॻाल्हि जे करे कोन विधो जो हुननि खे को शक हो, दलीलनि में को शक हो, दलील में कंहिंखे बि शक कोन हो, हिननि इन करे तफ़रक़ो विधो जो पाण में हिननि जूं दुश्मनियूं थी वियूं। हिननि वटि सही इल्मु अची वियो, यकीनी इल्मु अची वियो ऐं उन खां पोइ पंहिंजे पाण में दुश्मनियुनि जे करे हिननि तफ़रक़ो विधो। उलमा लिखियो त पहिरीं छा थियो, माल दौलत जी मोहबत वधी, माल जी मोहबत ऐं इज़त जी मोहबत, आउं वॾो थियां मुंहिंजी इज़त वधीक थिए, अहिड़े तरीक़े सां माल मूं वटि वधीक हुजे, पहिरीं इन जी मोहबत वधी। जेॾी महिल इन जी मोहबत वधी त पोइ इन जे करे जेको आहे सो पाण में दुश्मनियूं पैदा थियूं। जेॾी महिल पाण में दुश्मनियूं पैदा थियूं त पोइ इहा दुश्मनी वरी अची वई फ़ुरू में, छा में, यानी दीन जे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में। उन खे बुनियाद बनाए करे जेको हिक ॿिए खे जेको आहे सो घटि करण जी ऐं हिक ॿिए में ऐब ॻोल्हण जी ऐं ऐब हिक ॿिए जे ऐबनि खे बयानु करण जी कोशिशि कई वई। वरी वधंदे वधंदे इहो इख़्तिलाफ़ या नफ़रत जेका आहे उहा फ़ुरू मां वधी उसूल में अची वई, माना अक़ीदनि में अची वई, अक़ीदा ई तब्दील थी विया। पर इन जो जेको बुनियाद ऐं जड़ हुई न
जेको आहे दुनिया जी मोहबत हुई। यानी जेके बि तफ़रका पैदा थिया, जेको बि जेको फेटार आयो पाण में, इन जी बुनियाद दुनिया जी मोहबत हुई। तो अल्लाह ताला फरमाए पियो त यानी शक शुबो इन्हनि खे कोन हो दलीलनि में, सही सही इल्म इन्हनि ताईं पहुतो, पर पाण में जेका हिननि जी दुनियावी मोहबत जे करे दुश्मनी वधंदे वधंदे पोइ इन वञी फ़िरका ठाहिया। इहो सबबु बणिजो। अल्लाह ताला फरमाए इन्नल लज़ीना उरिसुल किताब, बेशक उहे माण्हू, यानी ही त बयान हो। अच्छा, अल्लाह ताला फरमायो त हिननि जो इहो जेको कमु हो दीन में तफ़रको विझणु, या एॾी ख़तरनाक ॻाल्हि हुई, एॾो वॾो जुर्म हो जो फौरी तौर ते हिननि ते सज़ा अची हिननि खे सभिनी खे ख़तमु करे छॾे हा। पर अल्लाह ताला पहिरीं इन जे लाइ रुकावट छा हुई? अल्लाह जो फ़ैसिलो। अल्लाह इब्तिदा में फ़ैसिलो कयो त काइनात खे, इंसाननि खे यकदम ख़तमु कोन कबो। उन करे अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो इहा जेको अल्लाह जो फ़ैसिलो हो, इन जेको आहे इन जे करे अल्लाह पाक सभिनी खे ख़तमु कोन कयो। उहो फ़ैसिलो इहो हो त हिननि खे हिकिड़े मुद्दत ताईं, हिकिड़े वक़्त ताईं हिननि खे छा ॾिनो वेंदो? हिननि खे ढिर ॾिनी वेंदी। अच्छा, अॻियां अल्लाह ताला फरमाए थो, हीउ त पोयनि जो बयान हो। हाणे ही हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जा जेके काफ़िर हुआ, इन्हनि जो छा आहे जो इन क़ुरान जे बारे में ऐं तव्हां जे बारे में ऐं तव्हांजी दावत जे बारे में अहिड़े शक में पियल आहिनि, जेको शक हिननि खे बेचैन करे वेठो आहे। हाणे इन जे करे जेको थो ही क़बूल कोन था कनि ॻाल्हि खे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन आमीन।